सिंधी आखाणी सुहिणी यादि बाग़ ॿावीहों। हीअ आखाणी चालू करण खां अॻु में मां तव्हांखे निमाणी वेनिती कंदसि त तव्हां हिन चैनल ते सिंधी आखाणियूं ॿुधंदा। आखाणियूं एपिसोडनि में पेश कयूं वेंदियूं। हीअ आखाणी पूरी थियण खां पोइ ॿिए विषय ते आखाणी पेश कई वेंदी, पंहिंजी सिंधी भाषा में आखाणी। तव्हां आखाणियूं त ॿुधियूं हूंदियूं, हिंदीअ में, गुजराती में, इंग्लिश में, सभिनी भाषाउनि में, सिंधीअ में बि ॿुधियूं हूंदियूं। पंहिंजे बुज़ुर्गनि खां बुकुनि में पढ़ियूं हूंदियूं, रेडियो ते बि ईंदियूं हुयूं जेसिताईं मूंखे यादि आहे त। पर मोबाइल में हिकु नई पेशकश चालू कई आहे। हिन युग में इंटरनेट जे थ्रू पाण मोबाइल जे ज़रिए सिंधी भाषा खे तमामु अॻिते वधायो आहे। घणियूं ई अहिड़ियूं चैनलियूं आहिनि, सिंधी कॉमेडी, सिंधी भॼन, सिंधी गाना, सिंधी गाननि ते डांस, या पंहिंजे चालीहे साहिब जो, या पंहिंजे भॻवाननि जूं जानकारियूं, पंहिंजे सिंधी खुराक जूं, जेको बि पंहिंजो खाधो खुराक आहे उन जे बारे में। त पंहिंजी सिंधी भाषा खे अॻिते वधाइण लाइ जाम कोशिशूं थी रहियूं आहिनि ऐं इहे तमामु सुठियूं आहिनि। पर हिन कोशिशुनि खे अॻिते वधाइण लाइ इन चैनलनि खे ध्यान सां ॾिसो, सम्झो, उन्हनि में लाइक ॾियो ऐं उन चैनलनि खे फॉलो कयो त पंहिंजो सिंधी कल्चर अॻिते वधंदो ऐं पंहिंजी नई पीढ़ीअ खे बि इहा ख़बर पवंदी त पंहिंजो सिंधी कल्चर बि तमामु प्यारो ऐं सुठो आहे। हिन आखाणी खे अॻिते वधायूं। सभु ॼणा हलंदे हलंदे घर अची पहुता। घर अची करे सभिनी ईअं निर्णय खयो त अॼु सॼी राति पाण जाॻंदासीं, मज़ाक मस्ती कंदासीं, पर कंहिंजी निंड न फिटाईंदासीं, सो मथे कुॾ ते हली हलंदासीं। अमन बि चयो, वाह केॾो टाइम थी वियो आहे, पाण ईअं मिलिया बि न आहियूं, मूंखे त बचपन जी वेकेशन थी यादि अचे। ते सभिनी नियारे करे चयो, हा, ऐं सभिनी हानी भरी, हा सभु जाॻंदासीं। त आयशा खे कुझु नओं लॻो। उन अमेरिका में अहिड़ो सभु न ॾिठो हुयो। आयशा चयो, ओह वाओ, त मां बि हिन जो हिसो बणिजंदसि। अमन हथ पकड़े चयो, आयशा ॾाढो ख़ुशि थी। सभु हिन ॾे नियारे चवण लॻा, हा ॾिसजांइ असांजे परिवार में केॾी मज़ा हूंदी आहे। सभु भाउ भेण ॾाढो ख़ुशि थिया। हर को पंहिंजे नमूने, कंहिं हंध खयां, कंहिं नाश्तो खयो, कंहिं पाणी खयो, सभु मथे कुॾ ते पहुची विया। सभिनी खे हिकु अलॻि जी ख़ुशी पई थिए। सभु हंध विछाए नाश्ता पाणियूं खणी वेठा, मज़ाक मस्तियूं चालू कयूं। अधु राति थी। सभिनी खे पंहिंजो बचपन पियो यादि अचे। सचमुच हिते त मां बि कुझु चवणु चाहींदसि कि इहो माहौल त हाणे क़रीब ख़तमु थी चुको आहे। वेकेशन में सभु गॾिजूं, कुॾ ते वञी सॼी राति ॻाल्हियूं कयूं, हिक ॿिए जी खिचाई करणी, हिक ॿिए सां मस्ती करणी, केॾो न सुठो टाइम हूंदो हुयो। मूंखे बि उहे ॾींहं ॾाढा यादि था अचनि। हा, हाणे कुझु अलॻि बदिलाव अची वियो आहे। ॿाहिरि नाश्तो खाइण वञिणो, उते घुमणु वञिणो, हिते घुमणु वञिणो, पर जेको गॾु वेही करे पाण टाइम हिक ॿिए जी ख़ुशीअ लाइ पसंदि था कयूं न, उहो हिकु अलॻि ई आहे। ख़ैर, मां पंहिंजा वीचार साइड में रखी करे तव्हांखे अॻिते ई आखाणी ॿुधायां। विकीअ तरह त चयो, असां तोखे हेॾी देरि खां सनी कुझु बि कान था चऊं, पर सच ॿुधाए इहे ॿई केरु हुयूं? सनीअ चयो, अञा तूं हिन ॻाल्हि खे पकड़े वेठो आहीं, मूंखे त ईअं तूं रस्ते ते ई भुलिजी वियो हूंदे। अमन वरी मज़ाक में चयो, सनी सच ॿुधाए केरु हुयूं? ॾाढो खिली पियो ॻाल्हाइनि, मुश्के बि ॾाढो पियो। त योगेश चयो मथां, इन जो गुस्सो न पियो ॾिसण अचेव अंदर में? टीना चयो, हा हो, मां त ॾिसी पई सघां गुस्सो, इन करे त पुठियां जी बीह रहियसि, कुझु चयो ई कान।
सनी बा, सच में केरु हुयो? सनीअ टीना ॾे निहारे चयो, तूं मुंहिंजो बदर थी खणी कि मुंहिंजी खिचाई थी करे? योगेश मथां चयो। टीना, हिन खे छा ख़बर पवंदी केरु हुयूं? छा जवाबु ॾींदो? कुझु ॻाल्हि कान हूंदी तॾहिं त जवाबु कान थो ॾे। सनीअ चयो, एॾो ॻाल्हि खे न खिचो, मां तव्हांखे क्लियर थो ॿुधायां। मां बिज़नेस में जंहिंसां पार्टनरशिप करण जी कोशिशि थो कयां या उन सां जंहिंसां ॻाल्हियूं ॿोलियूं हलनि थियूं ॿिनि टिनि सां, उन मां इन जी हिकु धीउ आहे, सो ऑफिस में हिकु ॿ दफ़ो मुंहिंजे पेपर्स वग़ैरह जो वर्क करणु आई हुई, त सुञाणप थी वई आहे, त रस्ते ते केरु मिलंदो त ॻाल्हाईंदमि त सही न। त विकीअ चयो, पर आहे ॾाढी सुठी। सनीअ तिखियूं अखियूं करे चयो, विकी, इन जी सगाई थियल आहे, पंहिंजी सोच खे लगाम ॾे। गुस्से मां चयो। अमन चयो, त पोइ ॿी केरु हुई? सनीअ चयो, उहो मां हाणे पुछण वञा थो, पोइ मां तव्हांखे सुभाणे जवाबु ॾींदमि। अमन चयो, न न न न न न गुस्से न थी, कोई वांदो न आहे। त सनीअ मथां मज़ाक में चयो, अच्छा तूं मुंहिंजी तो खिची, तूं त ॿुधाए तव्हां ॿिन्हिनि जो रिश्तो कीअं जुड़ियो आहे? आयशा अमन ॾे निहारे नज़रुनि में ॻाल्हाइण लॻी। हिकु अलॻि सी शांती थी वई। सनीअ ही सवाल कीअं कयो आहे? सनीअ ॾे सभु निहारण लॻा। अमन आयशा ॾे निहारे ॼण इजाज़त घुरंदो हुजे, मां कुझु ॻाल्हायां कि न? आयशा कुझु बि जवाबु न ॾिनो, न रिएक्ट कयो। अमन प्यार सां ॾाढो पुछो, आयशा छा वीचारीं थी? आयशा जे अखियुनि में पाणी अची वियो, कुझु बि जवाबु न ॾिनो। अमन आयशा जे पासे में ई वेठो हो। आयशा जो हथु पकड़े ॿियो हथु मथां रखियो, प्रेम सां चयो, आयशा पंहिंजी ज़िंदगीअ जो सौदो कोन्हे को, हिकु अहिड़ो नातो आहे जंहिंमें पाण ॿई हिकु आहियूं। तुंहिंजी ॻाल्हि मूंखां अलॻि कान्हे, मुंहिंजी ॻाल्हि तोखां अलॻि कान्हे। हे बि मुंहिंजो परिवार आहे न, हिननि खे बि सभु ॼाणण जो अधिकार आहे। अधिकार त परे आहे, पर हिननि जो हिकु प्यारो सो रिश्तो आहे। मां हिननि सां ज़रूरु खोल करणु चाहींदसि, पर तूं हिन में राज़ी हुजे त